लाड़काणो मां इम्तियाज़ पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ बाबरी ॻोठ में ज़मीन जी तकरार ते नौजवान ते हमले DIG ऐं SSP खां फौरी कार्रवाई जी अपील। बॉर्डर जे वेझो वाक़िए ॻोठ बाबरी में ज़मीन जी पुराणी तकरार सबबि नौजवान शहबाज़ ते मुबैना तौर सफ़ाकाना हमलो थियो, जंहिं सबबि हू शदीद ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे फौरन ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो वियो। ज़रा मुताबिक़ गोपांग बिरादरी सां तालुक़ रखंदड़ नौजवान जे घर ते हथियार बंदल माण्हुनि हमलो कयो, जंहिं ज़बरदस्ती घर में दाख़िल थी खेसि ॿाहिरि कढी कुल्हाड़ियुनि सां वार करे शदीद ज़ख़्मी कयो। अहले खाना मूजिब हमले दौरान नौजवान के बेदर्दी से तशद्दुद जो निशानो बणायो वियो ऐं संदसि कपड़ा खून में रंगजी विया। अहले खाना इल्ज़ाम लगायो आहे त हमले में मुबैना तौर ते मुजिद मौलाई, मुश्ताक, अयाज़, रियाज़ ऐं हाफ़िज़ जुड़े जो मुलविस आहिनि। मुतासिरा ख़ानदान नासिर आफ्ताब DIG खां अपील कई आहे त वाक़िए जो फौरी नोटिस वठी केस जी समाअत ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे, मुलज़मान ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे। साॻी तरह मुतासिरा ख़ानदान चौधरी साहिब SSP खां पिणु अपील कई आहे त वारदात जी जाइ ते फौरी नोटिस वठी मुलज़मान ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वञनि। मक़ामी माण्हुनि चवनि था त जेकॾहिं फौरी कार्रवाई न कई वई त इलाइक़े में वधीक कशीदगी पैदा थी सघे थी। मुतासिरा ख़ानदान आला हुकाम खां इंसाफ़ मुहैया करण जो मुतालबो कयो आहे।